उमरकोट ज़िले जे तालुक़े पिथोरो लॻ मौजूद पीर पिथोरो जी माड़ी ते हर साल जियां हिन साल बि सालियानो मेलो 20 नवंबर 2020 ईस्वी खां शुरू थियो, जेको लॻभॻि हिकु हफ़्ते ताईं मुसलसल जारी रहियो। हिन साल लॻंदड़ मेले में हर साल जियां बहितरीन इंतज़ाम कया विया हुआ ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त रहा। सालियाने मेले जे मौक़े ते दरगाह पीर पिथोरो जी मुकम्मल माड़ी खे रंग बिरंगी बरक़ी बल्बन सां ऐं लाइटिंग सां सुहिणे नमूने सां सींगारियो वियो हो, जेको ईंदड़ वेंदड़ ज़ाइरीन जे नज़रनि जो मर्कज़ रहियो। कोरोना वायरस जे डप सबबि ऐं मौजूदा हालतनि खे पेशे नज़र रखंदे इंतज़ामिया पारां SOPs ते अमल करण जे लाइ सख़्ती सां हिदायत कई वई हुई ऐं इन हवाले सां लॻभॻि मेले में ईंदड़ काफ़ी माण्हुनि वटि मास्क पातल हुआ ऐं उहे SOPs ते अमल करे रहिया हुआ, जॾहिं त हज़ारनि जे तइदाद में ज़ाइरीन दरगाह पीर पिथोर जी माड़ी ते पहुची पंहिंजे मज़हबी ऐं पंहिंजे पीर हुअण जे नाते उन जी ज़ियारत करे रहिया हुआ ऐं इन हवाले सां माड़ी जे चौधारी तोड़े माड़ीअ जे अंदरूनी हिस्से में बहितरीन इंतज़ाम कया विया हुआ ऐं इंतज़ामिया पारां तोड़े मेला कमेटी पारां इन हवाले सां जेके वॉलंटियर्स हुया उहे ईंदड़ वेंदड़ ज़ाइरीन खे रस्तो ॾेखारण ऐं ज़रूरी मालूमात फ़राहम करण लाइ मुसलसल मुतहरिक नज़र आया। उमरकोट ज़िले जो पीर पिथोरे जो मेलो सभिनी खां वधीक मशहूर ऐं वॾो मेलो ॿुधायो वञे थो, जिते हर साल हज़ारनि जी तइदाद में ज़ाइरीन बि अचनि था त साॻे वक़्त ते हिन मेले में सक़ाफ़ती रांदि मल मलाखड़ो बि मुनक़द थींदो आहे ऐं उहो पिणु मुनक़द थियो, जॾहिं त साॻे वक़्त ते घोड़नि जी दौड़ में सिंध जे मशहूरु घोड़े सवारनि पंहिंजा जोहर ॾेखारिया ऐं पंहिंजनि घोड़नि खे मैदान में लाथो। मेले में मुख़्तलिफ़ मिठाइनि जा स्टॉल, किताबनि जा स्टॉल, रांदीकनि जा स्टॉल ऐं मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती भर्त जूं शयूं ऐं ॿियूं कपिड़े जूं मुख़्तलिफ़ शयूं ऐं वैराइटीज़ पिणु रखियूं वयूं हुयूं ऐं इन हवाले सां मुकमल स्टॉल मौजूदु हुआ। हाणोके 2020 जे नवंबर में लॻंदड़ हिन पीर पिथोरे जे मेले में नागन रानीअ वारो सर्कस ऐं चिड़ियाघर तोड़े जानवरनि वारो जेको चिड़ियाघर आहे या म्यूज़ियम आहे उनखे बि सजायो वियो हो ऐं उनखे हिकु मेले जी मख़सूस ॿोलीअ सां मुतहरिक कयो वियो, जिते ईंदड़ वेंदड़ ज़ाइरीन खे मुतवजह करण लाइ लाउड स्पीकर ते मुसलसल मेले जी मख़सूस ॿोलीअ में ऐलान थींदा रहिया। केतिरा ई शौक़ीन नौजवान इन्हनि सर्कस वारनि हंधनि ते तोड़े नागन रानी ऐं जानवरनि वारे चिड़ियाघर खे ॾिसण लाइ लाइनूं बणाए टिकट वठी उनखे विज़िट करण ऐं ॾिसण लाइ सरगर्म रहिया, जॾहिं त इहो सिलसिलो मुसलसल हिकु हफ़्ते ताईं जारी रहियो। कोरोना वायरस वारी वबा बाद हिकु वॾे अरसे बाद लॻंदड़ हिन सालियाने मेले में अवाम जो वॾो अंग शरीक थियो, जॾहिं त पीर पिथोरे जे हज़ारे पांधीअड़नि पिणु पहुची ज़ियारत कई ऐं माड़ीअ जो दौरो कयो ऐं उते पंहिंजी ज़रूरी मज़हबी रसूमात खे बि अदा कयो। ईंदड़ वेंदड़ ज़ाइरीन तोड़े ज़ियारत लाइ ईंदड़ मुसाफ़िरनि ख़ातिर ख़ैरात जो बंदोबस्तु पिणु जारी रहियो, जिते मुख़्तलिफ़ ईंदड़ वेंदड़ ज़ाइरीन खे बिरयानी ऐं खाधे ख़ुराक जी फ़राहमी थींदी रही। ज़िले हुकूमत उमरकोट तोड़े ज़िले इंतज़ामिया पारां इन हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त हुआ। ज़रूरत आहे त इहे सरगर्मियूं अञा वधीक तेज़ी सां जारी रहनि।